अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। पीपल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो आहे त हुकूमत जे वञण जो वक़्तु अची वियो आहे। जनवरी हुकूमत जो आख़िरी महीनो आहे, सभिनी खे हाणे घर वञणो पवंदो। एहतिसाब जो वक़्तु अची वियो आहे। पेशावर में जलसे खे ख़िताब कंदे बिलावल चयो त अॼु ख़ैबर पख्तूनख्वा जो अवाम बि गो इमरान गो जा नारा लॻाए रहियो आहे। पेशावर जो अवाम रेफरेंडम जे ज़रिए ॿुधाए छॾियो आहे त हू बि हुकूमत मां बेज़ार थी चुका आहिनि। सिलेक्टेड हुक्मराननि में दहशतगर्दनि जो मुक़ाबिलो करण जी जुरियत ई न आहे। PDM जे सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त इमरान ख़ान पाकिस्तान जो गोरबाचोफ बणजणु चाहे थो। मुल्क बचाइण लाइ मामला ठीकु करण लाइ मैदान में निकिता आहियूं। 18 तरमीम NFC एवार्ड ऐं सूबनि जे हक़नि ते का बि सौदेबाज़ी न कंदासीं। पेशावर में PDM जे जलसे खे ख़िताब कंदे मौलाना चयो त इमरान ख़ान कश्मीर जो सौदो करण खां पोइ वागूअ वारा ॻोड़ा ॻाड़े रहियो आहे। क़ौमी इदारनि जो एतिराम करियो था, को इदारो सियासी थी वेंदो त तनक़ीद लाइ बि तयारु रहे। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ पेशावर में PDM जे जलसे खे मुख़्तसिर ख़िताब जे दौरान पंहिंजे ॾाॾीअ जे फ़ौत थियण जो ज़िक्र कयो ऐं पिडाल मां रवानी थी। मरियम नवाज़ जे दरख़्वास्त ते बिलावल जो ख़िताब अधु रोके मरियम नवाज़ खे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो वियो। बिलावल जे ॿीहर ख़िताब शुरू करण खां अॻु नवाज़ शरीफ़ जे लाॾाणो करे वियल वालदा बेगम शमीम अख्तर जी मग़फ़िरत लाइ दुआ पिणु घुरी वई। अॻूणे वज़ीर अज़म नवाज़ शरीफ़ ऐं अपोज़िशन लीडर शहबाज़ शरीफ़ जी अमड़ बेगम शमीम अख्तर लंदन में लाॾाणो करे वई। बेगम शमीम अख्तर केतिरनि ई ॾींहंनि खां बीमार हुई। संदसि मड़ लंदन मां पाकिस्तान आंदो वेंदो। ज़रियनि मूजिबि नवाज़ शरीफ़ जी वालदा जे मड़ सां गॾु वापसीअ जा इम्कान न आहिनि। नून लीग जे अॻवान अताउल्ला तारड़ चयो आहे त बेगम शमीम अख्तर जो मड़ वतन वापसि आणण में 3 ॾींहं लॻी सघनि था। पंजाब हुकूमत पारां शहबाज़ शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज़ खे पैरोल ते आज़ादु करण जो फ़ैसिलो। पंजाब जे जेल खाते वारे वज़ीर फयाज़ुल हसन चौहान चयो आहे त बेगम शमीम अख्तर जे लाॾाणे सबबि शहबाज़ शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज़ खे पैरोल ते आज़ादु कयो वेंदो। कोट लखपत जेल में शहबाज़ शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज़ खे बेगम शमीम अख्तर जे लाॾाणे बाबति जेल में आगाह कयो वियो। वज़ीर अज़म इमरान ख़ान पारां बेगम शमीम अख्तर जे लाॾाणे ते ताज़ियत जो इज़हार। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा पारां बि ताज़ियत जो इज़हार। बिलावल भुट्टो ज़रदारी, आसिफ ज़रदारी, वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ ऐं ॿियनि पारां बि बेगम शमीम अख्तर जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार। वज़ीर अज़म इमरान ख़ान ॿीहर मुल्क में लॉकडाउन लॻाइण जो इशारो ॾेई छॾियो। वज़ीर अज़म चयो आहे त कोरोना जी ॿी लहर इंतिहाई गिणती जोगी आहे। दुनिया जे ॿियनि मुल्कनि में लॉकडाउन लॻी चुको आहे, पर हिते PDM एनआरओ हासिल करण लाइ अवाम जो रोज़गार ऐं हयातियूं ख़तरे में विझी रही आहे। हीउ भले लखे जलसा कनि पर खेनि एनआरओ न मिलंदो। पंहिंजे ट्वीट में वज़ीर अज़म चयो त कोरोना वायरस साॻी रफ़्तार सां वधंदो रहियो त मुकमल लॉकडाउन लॻाइण लाइ मजबूर थी वेंदासीं ऐं नतीजनि जो ज़िम्मेवार PDM हूंदो। नून लीग अॻवान परवेज़ रशीद चयो आहे त इमरान ख़ान अॻूणी हुकूमतुनि ते इल्ज़ामनि खां पोइ हाणे कोरोना जी ओट में पंहिंजी नाकामी लिकाए रहियो आहे। खेसि कोरोना दौरान समूरी दुनिया मां मिलियल अरबे रुपयनि जो हिसाबु ॾियणु घुरिजे। पेशावर में मीडिया सां ॻाल्हाईंदे परवेज़ रशीद चयो त एतिरी वॾी ख़ैरियत मिलण बावजूदि अवाम खे मास्क ऐं सैनिटाइज़र जी सहूलियत छो नाहे ॾिनी वई। इमरान ख़ान जलसा रोकण बदिरां पंहिंजो फ़र्ज़ु निभाए। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी रद्द अमल में चयो आहे त परवेज़ रशीद मुस्बत ॻाल्हि नथो करे सघे त खेसि कूड़ बि न ॻाल्हाइणु घुरिजे। अपोज़िशन पंहिंजे 2 किलो गोश्त जे लाइ समूरी गऊं ज़बह करणु चाहे थी। कोरोना वायरस पकड़िजी वई ऐं माण्हुनि जी हयातुनि खे ख़तरो थियो त सियासत कहिड़े कम जी हूंदी। सुद समाह वारे वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त अदालती हुकुमनि बावजूदि PDM पारां जलसा कोठाइण अदालती हुकुमनि जी भञकड़ी आहे। पेमरा अहिड़ी गैरक़ानूनी अवाम जी सिहत लाइ ख़तरनाक सरगर्मियुनि खे नशर करण जी इजाज़त न ॾिए। पंहिंजे ट्वीट में शिबली फराज़ चयो त मुल्की इदारनि खे बदनाम कंदड़ ऐं मईशियत तबाह करण वारा अवाम ऐं सिहत रोज़गार जे पुठियां पइजी विया आहिनि। करप्शन जी कोरोना खां अवाम ज़रूरु हिसाबु वठंदो। मुल्क में कोरोना वायरस जी ॿी लहर तबाही मचाइण लॻी। हिकु ॾींहं में वधीक 59 मरीज़ हयातियूं विञाए वेठा। 2665 नवां केस बि साम्हूं अची विया। NCOC मूजिबि कोरोना विगे फ़ौतियुनि जो अंगु 7662 ऐं मरीज़नि जो अंगु 3,74,173 ते पहुची वियो। कोरोना केसिस जी शरह मुस्बत 6.8 ते पहुची वई। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो आहे त 4 महीननि खां पोइ कोरोना वायरस विगे 50 खां वधीक फ़ौतिगियूं थियूं आहिनि। क़ौम एहतियाती तदबीरुनि ते अमल करे त जीअं अवाम जूं हयातियूं ऐं रोज़गार बचाए सघूं।
ट्वीट कंदे असद उमर चयो त पेशावर ऐं मुल्तान में कोरोना वेंटिलेटर ते मरीज़नि जो अंग 200 सैकड़ो खां वधी वियो आहे। शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे खून सां इंसाफ़ लाइ सिंध सहाफ़ी इताद जो तहलके सतह ते चौथो धरणो मोरो जे मेन रोड प्रेस क्लब अॻियां मुज़फ़र तगर जी अॻुवाणीअ में हयो वियो, जंहिंमें सोशल एक्टिविस्ट सिंधु नवाज़ गांगरो पिणु शिरकत कई ऐं चयो त अज़ीज़ मेमण जो क़त्ल जमहूरियत जो क़त्ल आहे ऐं हुन चयो त हेॾनि एहतजाजनि ते इंतिज़ामिया तोड़े हुकुमरान ख़ामोश तमाशाईअ जो किरदारु अदा करे रहिया आहिनि। मिठियाणीअ में वकील अब्दुल्ला राजपूत जे बनीअ जे 3 एकड़नि ते कब्ज़ो कटाई थियल कमद ज़बरदस्ती खयो वियो ऐं वकील खे तशदुद करे कपिड़ा फाड़िया विया। जवाबदार जावेद मोहम्मद यूसुफ मोहम्मद हुसैन माण्हुनि जी मदद सां हथियारनि जे ज़ोर ते मूं ते तशदुद करे मुंहिंजो कटाई थियल कमद ट्रैक्टर ट्रैलीअ जे ज़रिए खणाए विया, जंहिं ते मिठियाणी पुलिस मुंहिंजो न केस दाख़िल कयो न ई जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि। हुन डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज एंड SSP नुशरफ फिरोज़ खां जवाबदारनि खे गिरफ़्तार करे केस दाख़िल करण जी घुर कई आहे। हर साल जीअं हिन साल बि एशिया जे अज़ीम हस्ती रूहानी रहबर मोहसिन मिलत आला हज़रत पीर साईं सैयद शाह मर्दा शाह जी 92वीं सालगिरह जी तक़रीब काबुल डायरी यादगार कमेटीअ पारां शाहपुर चाकर भरिसां ॻोठ उमर डायरी काबुल हाउस में सादगी में पुरवकार नमूने सां मल्हाई वई। पाकिस्तान मुस्लिम लीग सिंध जे उहिदेदारनि कारकुननि जो मुशावरती इजलास नुशरफ फिरोज़ में चौधरी मोहम्मद तारिक जी सरबराहीअ में मुनक़िद थियो, जंहिं में सिंध जे मुस्लिम लीग जे उहिदेदारनि वॾे अंग में शिरकत कई। नुशरफ फिरोज़ CIA पुलिस जे पडीदन लॻ वॾी कामयाब कार्रवाई, फुर थियल चोरी शुदा 6 कारूं, 1 मिनी पेजारो, 1 ट्रैक्टर ऐं 4 मोटरसाइकिलूं बरामद। SSP नुशरफ फिरोज़ अल्ताफ़ हुसैन लिगारीअ जी हिदायतुनि ते CIA इंचार्ज यार मोहम्मद रिंद ऐं पुलिस जी वॾी कामयाब कार्रवाईअ ते SSP जे तरफ़ खां शाबाशी ऐं तारीफ़ी सर्टिफिकेट ऐं कैश नक़दी इनाम। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।